तमामु सभई महबूब चेहरा आहिनि, या साईं प्याज़ ऐं मुग़ल साहब ऐं होॾां वरी असां सभिनी जो महबूब गौस ऐं तव्हां सभई दोस्तो, तव्हां सभिनी खे मुंहिंजो सलाम। मुंहिंजो ही मुख़्तसिर पेपर आहे। गौस जा कुला गठल आहिनि, उनजे करे का बि हुन सां हुजत करे सघिबी आहे। उहो मज़मून खे मक़ालो सॾे वञे त बि ख़ैरु आहे, ऐं मक़ाले खे तासुर या ख़्यालनि जो इज़हार थी वञे त बि ख़ैरु आहे। ऐं छाकाणि त हुनजा कुला गठल आहिनि, उहो सही बि सघे थो ऐं तनक़ीद कंदो बि आहे। हा, शाइरी वक़्त ऐं हंध जी मुहताज नाहे हूंदी। थोरो नैरेटिव चेंज आहे, पर मूं हुनखे जस्टिफाई करण जी कोशिशि कई आहे। पढ़ियल लिखियल दोस्त वेठा आहिनि, स्कॉलर दोस्त वेठा आहिनि, साईं लतीफ़ रावराणी साहिब मेरा, साईं शाहवाणी साहिब ॿिया वेठा आहिनि। शाइरी वक़्त ऐं हंध जी मुहताज नाहे हूंदी, शाइरी वक़्त ऐं हंध खे मारे विझे थी। इटली जे मशहूरु ॾाढे टी-मैन-एफ लिखियो हो, टाइम एंड स्पेस died yesterday. We already live in the absolute. We will destroy the museums, the libraries, the academies of every kind. We say the world's magnificent has been enriched by new beauty, the beauty of speed. यानी वक्त ऐं हंध कल्ह मरी विया, असीं सभई लाॻापा लाहे पिया जियूं। असां हर तरह जा अजाइब घर, लाइब्रेरियूं, अकेडमियूं राहे पट करे छॾींदासीं। असां चऊं था त दुनिया जी अज़मत हिकु नई सूंहं याने हुस्न सां भरिजी वई आहे, ऐं उहा सूंहं आहे रफ़्तार जी सूंहं। मैरियट उहे अजाइब घर, लाइब्रेरियूं, अकेडमियूं पट करणु चाहे थो जेके फ़र्द खे ड्रेजाड़नि थियूं। डप ऐं ख़ौफ़ फ़र्द जी आज़ादी मजबूर कनि था, ऐं शाइरी त नालो ई सोच जी आज़ादी जो आहे। शाइरी कंहिंजे बि ताबे न आहे, न समाज जे, न मज़हब जे, न तारीख़ जे, न फ़लसफ़े जे, न साइंस जे, न को वरी नफ़्सियात जी शाइरी खे पंहिंजी हेठि करे सघी आहे। शाइरी जेकॾहिं कंहिं शइ खे मञियो आहे त उहो हिकु आहे हुस्न, ॿियो आहे इश्क़। शाइरी लाशक इश्क़ ऐं हुस्न जे ताबे हुई, आहे ऐं रहंदी।